सिंध की तारीख़ ते तहक़ीक़ के सिलसिले में आउं रुख सिंधी अवां सां ख़त आहियां। अॼु पाण आगाटी सिंध जे एक अहम किरदार लाखे फुलाणी बाबत ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन खां अॻु अवां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजो चैनल सब्सक्राइब कंदा जीअं असांजूं वीडियोज़ तसलसल सां अव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। सिंध अॼु जिन सरहदुनि ते मुश्तमिल आहे, इहे सरहदूं उन जूं माज़ीअ में न हुयूं। सिंध वसी जग़राफ़ियाई एराज़ीअ ते फैलियल हुई, जंहिंमें अॼोको पंजाब, बलूचिस्तान, राजस्थान, गुजरात ऐं ॿिया इलाइक़ा शामिल हुया। असां जॾहिं माज़ीअ जे सिंध जी तारीख़ जो ज़िक्र कंदासीं त उनखे मौजूदा सिंध जे महदूद सरहदुनि बदिरां उन वसी सिंध खे सम्झणु घुरिजे, जेका अॼु बि पंहिंजी तहज़ीब, सक़ाफ़त ऐं ॿोलीअ जे बुनियाद ते हज़ारे किलोमीटरनि जे एराज़ीअ ते फैलियल आहे। अॼु पाण आगाटी सिंध जे कच्छ भुज जे उन सूर में ॼाम लाखे फुलाणी जो ज़िक्र कंदासीं, जेको मौजूदा सरहदुनि जो मोहताज न आहे, जंहिंखे अॼोकियुनि सियासी सरहदुनि वारनि लकीरुनि में क़ैद करे नथो सघे। ॼाम लाखो फुलाणी आगाटी सिंध जो इहो नाम्यारो सूरमो थी गुज़रियो आहे, जंहिंखे भिटाईअ ॻाए संदसि किरदार खे लाफ़ानी हैसियत ॾेई छॾी। लाखे फुलाणी खे सिंध जे राॻियुनि ऐं सुघड़नि 7 सूरहनि में शुमार कयो आहे। लाखो फुलाणी कच्छ जे भुज वारे इलाइक़े जे मशहूर समय सरदार ॼाम फुल जो पुटु हुयो। संदसि माउ जो नालो सोनल बाई हुयो। ॼाम लाखे फुलाणीअ जी रहाइश वारो हंधु शेखाणी घाड़ी शकूर ढंढ खां 10 मेलनि जे पंध ते आहे। हीअ ढंढ 120 चौरस मेलनि में पखिड़ियल आहे ऐं पुराणे वक़्त में सांगरू ढंढ, रेण नदी ऐं पुराण हिन ढंढ में वहंदा हुआ। लाखे फुलाणीअ जे जनम बाबति कई राया मौजूदु आहिनि, पर हिकु नौजवान मुहक़िक़ काज़ी मक़सूद अहमद जे तहक़ीक़ मूजिबि लाखो फुलाणी 13-14 सदीअ में थी गुज़रियो आहे। जेम्स बर्क्स लाखे फुलाणी जे हुक्मरानीअ जो दौरु 1320 ईस्वी खां 1344 ताईं ॼाणायो आहे। रवायतुनि जे आधार ते चई सघिजे थो त लाखो फुलाणी सिंध जे सूमरनि हुक्मराननि जे आख़िरी दौर में थी गुज़रियो हूंदो। लाखो फुलाणी आगाटी सिंध जो सगारो हुक्मरान हुयो ऐं कच्छ ऐं गुजरात जे रवायतुनि में तमामु घणो मशहूरु रहियो आहे। संदसि नाले ऐं हुक्मरानीअ जी छाप अॼु बि कच्छ, गुजरात, मारवाड़ ऐं सिंध जे इलाइक़नि ताईं पखिड़ियल आहे। हिन जा कुल 6 भाइर ॿुधाए वञनि था। लाखे फुलाणी पंहिंजे इन्हनि भाउरनि खे कुनड़ ऐं अंगरगढ़ वारो इलाइक़ो विराए ॾिनो ऐं पाण कपलग्राम में पंहिंजी राजधानी क़ाइमु कई, जंहिंजो नालो पंहिंजी भेण जे निस्बत सां कीराकोट रखियऊं ऐं उते हिकु किलो ऐं हिकु शिव जो मंदरु बि तबीर कराई। तारीख़ी मक़सदनि मूजिबि लाखो फुलाणी कच्छ जे राय हमीर जो हमअसर हुयो ऐं जाड़ी जे हाकिम राय खंघार जे दौर में थी गुज़रियो। ॼाम लाखो हिकु जंगजू जोधो हुयो। रवायत आहे त उन वक़्त जो हाकिम राय खंघार हिकु मालदार रेबारनि ते आशिक़ थी पियो, जंहिंजे करे रेबारियुनि जे वक़्त जे हाकिम ताईं रसाई हासिल हुई। रेबारियुनि वक़्त जे हाकिम जी वेझड़ाइप सबबि पाण खे बाक़ी ख़लक़ खां मथ भरो थे सम्झो ऐं ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो हो। हिकु भेरे रेबारियुनि ॼाम लाखे जा ख़ासि माण्हू जसो ऐं जसराज खे क़तलु करे छॾियो। राय खंघार ॼाम लाखे खे इंसाफ़ ॾियण बदिरां खेसि ॾोही करार ॾिनो। इन नाइंसाफ़ी सबबि ॼाम लाखे वक़्त जे हाकिम सां बग़ावत शुरू कई ऐं मथिसि हमला शुरू करे ॾिनो। ॼाम लाखे क़त्ल जो बदिलो वठण लाइ रेबारियुनि ऐं राय खंघार समेत संदसि बिरादरी ख़िलाफ़ गोरीला जंग शुरू कई, जंहिंखे शाह लतीफ़ हिन तरह बयानु कयो आहे। लाखा लख सुझनि
पर फुलाणीअ फेर ॿियो जंहिं भर राणा राजा कोटन मंझि कंबन, जंहिंजो जाड़ी जन सुती सोचो न लहे। लाखो लोड़ाइन सी चोॾस लुड़ चढ़े, विढ़ियो वरिया मन जा धणियो धण हणे, पसी जे परे से वाहर कहन वारिया। लाखो लूणी आयो हुई हुई पई हाक, है है पई हाक। लाखो लूणी आयो है पई हाक, पायर किना पुछड़ी डूंगर पई डाक। उठियूं ऐं अराक गजा तां घणई थिया। हक़ीक़त आहे त लाखो फुलाणी को धाड़ेल ऐं रहज़न न हुयो, पर हू सखी ॼाम दातार हुयो। हू धाड़ा न हणंदो हो, पर ॾाढनि सां इंसाफ़ लाइ जंग जोटी हुई। ॼाम फुलाणी पंहिंजे दौर में सभ खां अॻो खीरागढ़ नाले हिकु मज़बूत क़िलो ठारायो, जंहिं लाइ काफ़ी ओॾ घुराई। कोट जे कम दौरान ॼाम लाखे जी निगाह ॿेले नाले ओॾ जी ख़ूबसूरत न्याणीअ ते पई ऐं उन हथां पंहिंजी दिलि खसाए वेठो। रवायत मूजिबि हिन बरवक़्तु माण्हू मोकिले ॿेले ओॾ खां धीउ जो संग घुरियो, जंहिं ख़ुशीअ सां रिश्तो क़बूल कयो। जंहिं बद ॼाम लाखे उन छोकिरीअ सां लाऊं लधियूं। ॼाम लाखे ओॾनि खे तमामु घणो नवाज़ियो। मुल्क में पाणीअ जी अणाठ महसूसु करे ओॾनि हथां ॿ वॾा तलाउ खुटरायई, जिन में हिक ते लाखासर ऐं ॿिए ते ॿेलासर नालो पइजी वियो। इहे ॿई तलाउ अॼु ताईं साॻियनि नालनि सां सॾिजनि। इहा बि रवायत आहे त जॾहिं ॼाम लाखो फुलाणी कच्छ मां ॼिञ वठी महर राणी परजण पे वियो, तॾहिं टंडे जान मोहम्मद वारे आमरी मुक़ाम वटां पुराण दरिया उकिरियो हो ऐं आमरीअ में मंज़ल अंदाज़ थियो हो। पुराण दरिया में उन वक़्तु वॾो पाणी हो, उन करे संदसि दाज जो सामान पुसी पियो, जेको हिन आमरीअ जे कंधीअ ते लह जे टारनि ऐं ॿियनि वणनि ते सुकाइण लाइ विझरायो। जॾहिं इहो सामान उस ते सुकी ख़ुश्क थियो ऐं लाहिण जी तयारी थी, त ॼाम लाखे पंहिंजे माण्हुनि खे रोके चयो त असांजी इहा रस्म ऐं रवायत आहे त असां शादीअ में ओढाणी ॾींदा आहियूं। इन करे हिन शादीअ जी हीअ पहिरीं ओढाणी आहे, तंहिं करे इहे कपिड़ा हिते ई रहण ॾियो। जंहिं बि ॿियो सामान ख़रीद करे हू अॻिते वधियो। लाखे जी इन रवायत खे शाह लतीफ़ सुर ॾहर में हिन रीति ॻायो आहे। झूनी तूं प्राण जग छटीह संभरी, तोखे ॾिठा हाण लाखे जहिड़ा पहियड़। लाखो फुलाणी अक्सर करे पंहिंजे दोस्तनि सां शेल शिकार ते रहंदो हो। हिकु दफ़े कंहिं खेसि पोते जी सुध वठण जी सलाह ॾींदे चयो त ईअं न थिए जो कंहिं ॾींहुं अची केरु ॿुधाए त तव्हांजो वालिद फुल मरी वियो। लाखो जवानीअ जे घोड़ीअ ते सुवार हो, तंहिंखे इहा ॻाल्हि न वणी। उन करे कसम खयाई त जेको बि अहिड़ी मनहूस ख़बर आणींदो उनजी आउं ज़बान वॾाए छॾींदुसि। घणे वक़्त खां पोइ फुल सचपच गुज़ारे वियो ऐं लाखो उन वक़्तु बि घर घाट खां परे हुयो। दोस्तनि यारनि खे ख़बर पई, पर केरु न हो जेको लाखे खे इहा मनहूस ख़बर ॿुधाए। नेठि हिकु भिट फ़क़ीर ते कमु रखियऊं, जंहिं इहा ख़बर लाखे ताईं पहुचाइण जी हामी भरी ऐं लाखे जे अॻियां अची चयई त हिकिड़ा फुल पसंदि वाड़े ॿिया जे बठिन धाज, लाखा आव मेहराण तोरीअ सुञो काछड़ो। यानी फुल हिकिड़ा वारनि अंदरि वलियुनि में आहिनि ऐं ॿिया भठियुनि में भुजंदड़ आहिनि, बाक़ी ॿियो फुल किथे बि न आहे। तॾहिं लाखे जे वात मां निकिरी वियो त चइबो त मुंहिंजो पीउ मरी चुको आहे। भिट वर्दी ॾिनी त साईं इहो मूं न चयो, इहो तव्हां चयो आहे। पोइ लाखे मेण जी ज़बान ठाराए पंहिंजे ज़बान मथां रखी वढराए पंहिंजो कसम पूरो कयो ऐं वञी पीउ जी गादी संभाली। संदसि मौत बाबति का बि चिटी ऐं मुस्तनद ॼाण नथी मिले,
संदसि मौत बाबति हिकु रवायत आहे त लाखो फुलाणी मारवाड़ जे राठौड़ राजा स्याह जी हथां जंग कंदे मारियो वियो हो। जॾहिं त संदसि मौत बाबति हिकु ॿी रवायत आहे त ॼाम लाखे फुलाणी जे आख़िरी दौर में गुजरात जे हाकिम मूलराज सोलंकीअ कच्छ ते काहूं कयूं। आख़िरी का दौरान लाखो फुलाणी वतन लाइ विढ़ंदे शहीद थी। लाखो सिंध जो सूर्य हुयो। हिन ज़ालिम हुक्मराननि जे ज़ुल्म खां ख़ल्क़ खे निजात ॾियारी ऐं ज़ालिम हुक्मराननि ख़िलाफ़ जिदोजहद कई। उन करे सिंध जे हिन सूरमे जी शख़्सियत ऐं किरदार जा रोशन रुख दुनिया आॾो ज़ाहिर करण जी ज़रूरत आहे। महिरबानी।